ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं ओघरा पारां अवाम ते पेट्रोल महांगाई जो बम किराए छॾियो आहे। पूरे मुल्क जीअं हिंगोजा जे शहरनि जा बि मथे ते हथ, शहरनि में कावड़ जी लहर छायल आहे। उन हवाले सां ॾिसूं था मौसम फयाज़ सोलंकी जी हीअ रिपोर्ट। तरफ़ां जेको पेट्रोल जो बम अवाम जे मथां घेरियो वियो आहे, अचो त उन बाबति अवाम खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ईअं सम्झो साईं 162 रुपया लीटर थी वियो, तेल चढ़ियो अथई, खाइण वारो तेल 400 रुपया किलो, 400 रुपया किलो, ग़रीब काॾे अटो वठे, गिह वठे, पेट्रोल विकिराए काॾे वञे। इन चयो त मां पाकिस्तान, नया पाकिस्तान बनाएंगे, नया छा पुराणो बि खपाए छॾे, नयो बि खपाए छॾे। हाणे असांजे चीफ साहिब खे इहो अपील था कयूं त इन खे लाथो वञे। ॿी सूरत में न त असां ग़रीब रोड ते निकिरंदासीं ऐं हिनखे लाहे वञे। ॿी सूरत में असांखे ॿियो को खपे, इहो माण्हू लाथो वञे, इहो असांखे कैप्टन खपे ई न। इन वॾो महांगाई जेको आहे मोटरसाइकिल हलाए गुज़ारो कंदा आहियूं, बचनि जो पेट गुज़ारो कयूं पिया। हाणे त जेको आहे 162 रुपया तेल थी वियो। हाणे त जेको आहे असांजे बचनि जो छा वठूं, जेको आहे अटो वठूं, गिह वठूं, का भाॼी वठूं, छा वठूं। मुतालबो आहे इमरान ख़ान खे त जेको आहे सो शयूं सस्तियूं कयूं वञनि, कोई सस्ताई कई वञे, तेल लाथो वञे, असां ग़रीब माण्हू सुकून जो साह खणी सघे। महांगो थी वियो आहे। घी हुयो, घी पहिरियों सस्तो हुयो, हाणे 300 400 ते वञी पहुची चुको आहे। मुक़ाबिलो इहो आहे त पेट्रोल शइ घटि करे पेट्रोल हटाए वञे, सस्ताई कई वञे। ग़रीब माण्हू कमाए 300 रुपया 400 रुपया किलो घी आहे, छा खाए छा पीए। जो वीचार ॿुधा त उन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको तब्दीली हुकूमत जे तरफ़ां अवाम जे मथां बम किरियो वियो आहे, उन बाबति उहे वधंदड़ रक़मूं हटाए करे हिन तब्दीली हुकूमत खे हटायो वञे ऐं असांखे रिलीफ ॾिनो वञे।